10 ॾींहं अॻु दादू भरिसां मखदूम बिलावल थाणे जी हद ॻोठ खासा चांडिया में होटल ते हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान लाल बख्शाणी जे वारसनि अब्दुल्ला शाहणी, ताहिर शाहणी, इदरीस शाहणी, शबीर शाहणी, गुलशन शाहणी ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन दाहियो त 10 ॾींहं अॻु होटल ते वेठल नौजवान लाल बख्शाणी मथां हथियारबंदनि फायरिंग करे बेगुनाह क़त्ल कयो हो। वाक़िए जो केस मखदूम बिलावल थाणे ते दाख़िल हुजण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हिननि चयो त जवाबदार मुस्तफ़ा और फराणो शाहणी, मोहम्मद शाहणी ऐं हिदायतुल्ला शाहणी अञा कानून खां आजा आहिनि। उन मौक़े ते वारसनि ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु में असांजो लाल शाहणी शहीद कयो वियो। हुनजा कातिल सरेआम शहर में घुमनि पिया था ऐं अञा बि मुंहिंजे लवाकियुनि खे धमकी पिया ॾियनि त असां जे नाले तव्हां कुझु कंदो त असां वरी बि तव्हांजो नुक़सानु कंदासीं। सो जल्द अज जल्द हुनजा कातिल गिरफ़्तार करे ऐं शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं लवाकियुनि खे हुनजो पंहिंजो इंसाफ़ ॾियारियो वञे। राति जो थोरी का ॻाल्हि तां हुननि जी ॻाल्हि ॿोल थी, जेको सुबुह जो सवेर हुनखे क़त्ल करे विया आहिनि सरेआम ॾींहुं ॾिठे जो ऐं होटल ते जेको सभिनि ॾिठो आहे, असां ॾिठो आहे। उन सां को बि हींअर हफ़्तो थी वियो आहे, का बि उन जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। कंहिं बि आला ऑफिसर या पुलिस ते का जून आहे वेठी, जेके उहो सरेआम ॾींहं जो घुमंदा था वतन। आला अमलदारनि खे वस वारनि सभिनि खे असां अर्ज़ु था कयूं त जीअं हिननि जे लालमन जे खून सां ऐं उनजे बचड़नि सां इंसाफ़ कयो वञे। जेकी कातिल उहे सुञाता ऐं गवाही शाहिद हर शइ मौजूदु आहे। FIR दाख़िल कराई आहे, पोइ बि पुलिस जी कार्रवाई कान थी आहे। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।